हेलो माय ग्रीन फ्लेक्स, वेलकम बैक इन अनदर व्लॉग। कैसे हो आप सब? जिसने भी अभी तक मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया, डू सब्सक्राइब माय चैनल गाइस। इट्स बीन 2 वीक्स कि मैं व्लॉग्स नहीं बना रही बिकॉज आई वाज एट कराची, और कराची में बहुत गर्मी हो चुकी थी। मेरे पास उधर एसी वगैरह भी नहीं है, नए घर की शिफ्टिंग वगैरह में, और कोर्ट और ऑफिस की काम जाम थे। यस, तो उसकी वजह से मैं व्लॉगिंग नहीं कर पाई। अभी मैं आई हुई हूँ गांव ईद पे, एंड इट्स माय आई थिंक थर्ड डेट गांव गोठ। सो सुबह ईद आ, कल ईद है हमारी, बकरा ईद, जिसमें कुर्बानी होती है और इसकी एक लंबी कहानी है जो भी मैं आप लोगों को बताऊंगी कि हम ये कुर्बानी वाली ईद क्यों करते हैं, पर वो मैं बताऊंगी आपको ईद के दिन। अभी मैं आपको दिखाऊंगी कि ईद की प्रिपरेशंस कैसी जा रही हैं और क्या होता है चांद रात। वैसे चांद रात तो उसको बोलते हैं ना रमजान वाली ईद में, क्योंकि चांद दिखता है उसके बाद ईद होती है। बट ये पता नहीं क्यों ऐसे बना लिया है कि इसको भी हम ईद के पहले वाले दिन को हम चांद रात बोल रहे हैं। वेल चांद तो कब का दिख गया था। अभी जो सिंधी डेट है वो 9th है, कल 10th है, जिसके दिन हज होता है और फिर हमारी ईद होती है। सो फाइन, आई एम टेलिंग यू हाउ आवर प्रेप्स आर गोइंग। गाइस, मेरी कजिन अपना छोटा सा बच्चा मुझे देके खुद पॉलर पे गई है। इसको मैंने सुलाया है, अभी झूला दिला रही हूँ। कितना प्यारा सा बच्चा है, माशाल्लाह, बोलना माशाल्लाह। गुड मॉर्निंग सबीन। गाइस, मेरी आंख अभी खुली है, ये सारे लोग तैयार बैठे हैं। टाइम क्यों आप ए अकील साईं खर्ची आवा। अच्छा, नवा नोट बाबा अचे अकील साईं। ईद मुबारक। सरी ईद जो लख लख मुबारक। सबीन सबीन ये ना मैं नहीं चलना। सबीन क्या इज्जत है मेरी गाइस। ये मिलन सबने एक जड़ा कपड़ा पतन गाइस मां मेहंदी लग रहा है वही हम रात देर सामा देस आई हैं वापस। हिकिड़ो नोट मैं जो को ठपे या कम पेरे हुई ते फौजी नोट बटू में रखे वेठी आ पूरो बता दई। अन्या बेन का दी गुरे कटी करती आगे में वही दई वठण है वॉलेट। हाणे आज खबर पई मुके ते नोट रखना है ने हेरे देसन है नोट रखी वेठी आ और अन्या जदी मुके खर्ची दे बड़ो कम हणी गाइस इन सब की ईद हो गई है। गाड़ी नहीं है अब वो मिलिया बाबा क्या कैसा मिलिया है मेहड़ में। अब बेटा वो मेरा बाप जो ब्रदर सद्दाम हुसैन चांडियो साहब। अच्छा, मेहट जी बना अजीम शख्सियत सब ऐं नियाज़ अली बूढ़ो साहब जो चेयरमैन आए था असां जो शहरी था। अच्छा, असां नंढ प्यासी अञा हाणे सा तैयार थींदासीं। ये सारा ड्रेस आ, मिलते हैं ड्रेस पहन के। ठीक है सबीन। गाइस, अभी मैं नेल पॉलिश लगा रही हूँ। अभी मैं चेंज करके आई हूँ। टाइम क्या बज रहा है देखो आप, 2 बज रहे हैं, 3 बज रहे हैं, नहीं 2 बज रहे हैं। और अभी मैं तैयार हो रही हूँ, अभी नेल पॉलिश लगाऊंगी, फिर जाके अभी दोपहर के बाद हमारी ईद होगी। मिलते हैं नेल पॉलिश के बाद। इट्स टाइम फॉर लंच और मैं ब्रेकफास्ट कर रही हूँ। ये गोश्त की भाजी है, ये गोश्त की टिक्की है, ये वो गोश्त का पुलाव है, ये चावल की रोटी है। गाइस, मैं तैयार हो चुकी हूँ और अभी हम खाना देने जा रहे हैं। मैं, अम्मी, सबीन। पाड़ी छोकरो ॾिसो। चाची ईद मुबारक हो जी। गाइस, ये देखो हमारा पड़ोस, हमारे पड़ोस में मैं ही मशीनियाँ भी हैं। ये सारा क्रॉस करके हमें जाना है ईदी देने। ओह माय गॉड, ये तो बहुत खतरनाक है। गर्मी है कोई उफो के घर तो हम जा रहे हैं, बट ऐसा लग रहा है जैसे जहन्नुम में जा रहे हैं। ईदी शीदी देंगे उसके बाद फिर मैं फौरन से भाग जाऊंगी घर, बहुत गर्मी है। गाइस, मैं साकिब के घर आई हूँ। हेलो साकी, ईद मुबारक है। क्या हाल है? ईद मुबारक खर्ची यानी वापस बटन दो। छा चवणो स्क्रिप्ट बताओ। स्क्रिप्टेड नहीं है मेरा व्लॉग, बस ईद मुबारक। खैर मुबारक उता ईद मुबारक उता
पैसा वठा सा ये वरी माखा वापस वठी आने के मैं वठा सी न थी गाइस। चलो चलते हैं घर। ईद तकरीबन हो चुकी है और हम गांव में गए हुए थे, अपने पड़ोस में मतलब गए हुए थे। जिनको ईद मिलनी थी उनसे मिल के भी आ गए, जिनको खर्ची वगैरह देनी थी, ईदी देनी थी, वो भी दे के आ गए। बट एक जो प्रॉमिस मैंने आप लोगों के साथ किया था कि मैं आप लोगों को बताऊंगी कि हम ये ईद क्यों सेलिब्रेट करते हैं, तो वो सारी चीज़ें हम डिस्कस करेंगे आज अपने अब्बा के साथ। वो हमें ब्रीफली बताएंगे कि वाई वी सेलिब्रेट दिस ईद और इस पे हम कुर्बानी क्यों करते हैं, बकरे की, गोश्त की, ये जो होती है पूरी, आपको पता है जो भी वो होता क्यों है, तो उसकी बिहाइंड हिस्ट्री क्या है, लेट्स नो। हियर वी गो। अब अॼु तव्हां असांखे ॿुधाईंदव त असां हीअ जेकी कुर्बानी वारी ईद आहे, हज वारी, इहा छो सेलिब्रेट कंदा हुआ, इन जी बिहाइंड द हिस्ट्री छा आहे, छा रही आहे, ऐं मुस्लिम्स इन ईद खे छो सेलिब्रेट कंदा आहिनि ऐं इन ईद ते कुर्बानी छो कंदा आहिनि। असल में बाबा इहो ईअं आहे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी जेकी कुर्बानी आहे उहा उन सां मुंसलिक आहे। ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो हिकिड़ो पुटु हुयो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम। हाणे किसे में इहो आहे त उनखे उज़हा ख़ुदा चयो नबी खे पंहिंजे खे त तव्हां का न का प्यारी शइ कुर्बान करियो, भई ख़ुदा जी राह में का प्यारी शइ। त शुरू कयसि पहिरियां पंहिंजे रिढ खां, पोइ बकरी खां, पोइ गाबे खां, ॾांद खां, गाऊ माल हूंदो गाय माल खां, आख़िर चयसि त न अञा उहे ख्वाब अचनि पिया त तव्हां पंहिंजी का प्यारी शइ कुर्बान करियो। गाइस बीच में डिस्ट्रैक्शन हो गई है, ये अम्मी कीमा बना रही है, तो ये कीमा हो जाता है तब तक अब्बे को हम बाहर बिठाते हैं यहाँ पे, और यहाँ पे हम इंटरव्यू लेते हैं अब्बे से और पूरी सारी चीज़ें आपको ब्रीफली इसकी डिस्कस करते हैं, जो भी बिहाइंड द हिस्ट्री है। तव्हां तो सिंधी में ॻाल्हायो पिया, मां उर्दू सिंधी सब चलता है मेरा। पीछे ये वो चल रहा है, अभी जूसर कीमा बन रहा है। ओके गाइस, तो हाणे असां डिस्कस कंदासीं the history of this Eid al-Adha, whatever. So let's go. जी अब हाणे असल में ईअं आहे त हीअ जेकी ईद आहे असां मुस्लमाननि जी वॾी ईद आहे, उज़हा जी ईद आहे। हाणे इन जो जेको बैकग्राउंड आहे उहो इहो आहे, ईअं आहे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ख़ुदा जो नबी हुयो। उन नबी जो जेको किस्सो आहे उहो थोरो किस्सो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त उहो कीअं हुयो। हाणे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जंहिं मुल्क में रहंदो हो, जंहिं शहर में रहंदो हो, जिथे जंहिं इलाइक़े में रहंदो हो, उन में ख़ुदा जो पैगाम ॾियणु शुरू कयसि। ऐं थियो हर दौर में ईअं आहे, असांजे नबी साईं सां बि ईअं थियो त जॾहिं बि को हक़ जो पैगाम खणी अचिबो आहे, का नई ॻाल्हि कबी आहे, जॾहिं उन्हनि जे अक़ीदे खां मुख़्तलिफ़ का ॻाल्हि थींदी आहे त उते दुश्मनियूं पैदा थींदियूं आहिनि ऐं मुख़ालिफ़ पैदा थींदा आहिनि। ईअं ई हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा बि उते मुख़ालिफ़ पैदा थिया ऐं मुख़ालिफ़नि छा कयो, हिकिड़ी हद करे छॾियऊं त हिकिड़ो मच ॿारे, वॾो बाहि जो मच ॿारे, उन में हज़रत इब्राहिम खे बाहि जे मच में अंदरि उछलाए छॾियऊं। ऐं थियो ईअं, ख़ुदा जी कुदरत ऐं ख़ुदा जो नबी हुयो त उन मच मां ज़िंद जहिड़ो उनखे बाहि कुझु बि न कयो, बाहि मां ॿाहिरि निकिरी आयो, सर्वाइव करे। हा, त पोइ छा थियो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि खां दिलि शिकस्ता थी ऐं उन मुल्क खे छॾे शाम तरफ़ आयो। त शाम जो जेको बादशाह हुयो उहो बि ॾाढो ज़ालिम हुयो। वरी उन छा कंदो हो त जॾहिं बि को ॿाहिरियों माण्हू ईंदो हुयो त उन जी ज़ाल, उन जी वाइफ, उन जी घरवारी खे हिकिड़ी राति हू पाण वटि रहाईंदो हो। हाणे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं पाण आयो, सॉरी मिस्र, मां शाम चयो, मिस्र जो बादशाह हो। त उन मिस्र जे बादशाह छा कयो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी जेकी घरवारी बीबी सारा, उनखे हिन हिकिड़ी राति पाण वटि रखियो ऐं जॾहिं बि उन ॾे हथु वधाइण जी कोशिशि कयईं उन सां, त हिन जो हथु जेको उहो सुन थी पियो वियो ऐं हथु जॾहिं वरी पोइ ते हटाए पियो त हथु सही बि थी वञे, जॾहिं वधाए पियो त हथु सुन थी पियो वञे। त हिन इहो सम्झो त ज़रूरु का करामत आहे, ज़रूरु किथे न किथे का शइ आहे। पोइ हीउ एतिरो मुतासिर थियो ऐं पोइ ॿुधायूं त हू जेको हज़रत इब्राहिम आहे उहो ख़ुदा जो नबी आहे ऐं मां उन नबीअ जी घरवारी आहियां, तंहिंजे करे इहो सॼो मसइलो थो थिए पियो। त पोइ हिन उन खां मुतासिर थी हज़रत इब्राहिम खे पंहिंजी धीउ जेकी महल जी शहज़ादी हुई, बीबी हाजरा,
उहा बीबी हाजरा ज़ाल करे ऐं नबी माना हज़रत इब्राहिम खे शादी करे ॾिनई। ठीकु आहे। हाणे इन टाइम जेकी उमिरि आहे हज़रत इब्राहिम जी उहा 70 साल खां मथे आहे ऐं हू बीबी हाजरा जंहिंजी शादी थो कराए उहो 20 खां 22 साल जी आहे। रवायती ॿुधाए थी त नई नौजवान यंग छोकिरी आहे उहा। उन खां शादी करण खां पोइ हज़रत इब्राहिम छा थो करे त फ़लस्तीन तरफ़ हलियो थो वञे ऐं फ़लस्तीन जी जेकी सुठी धरती आहे वञी उते रहे थो, आबाद बहितरीन धरती आहे। उते मलाइक जेको पैगाम खणी ईंदो उहो हिकिड़ो दफ़ो पैगाम खणी अचे थो ऐं हज़रत जिब्राइल ऐं थिए ईअं थो त उते बीबी जेकी आहे बीबी हाजरा उन मां हिकिड़ो पुटु थो ॼमे असांजे हज़रत इस्माइल जंहिं ते ही सॼो किसो आहे या जेको अॼु जो उहो बीबी हाजरा मां पैदा थो थिए। हाणे बीबी हाजरा मां जॾहिं उहो पैदा थो थिए त बीबी जेकी आहे सारा जेकी अॻ में वारी घरवारी अथसि उनखे ॾाढी तकलीफ़ थी पए त बजाए जो मूं मां औलाद थियण जे ऐं हुन मां औलाद थी आहे त जेकी आम उहो कावड़ थींदी आहे ऐं रंजिश थींदी आहे उहा थी थिए त ख़ुदा इन ॾे पंहिंजो मलाइक थो मोकिले त तव्हां ऐं तव्हांजी घरवारी हितां लॾे माइग्रेट करे अचो। माइग्रेट करे हिननि खे पाण जेको मलाइक आहे उहो अॻियां अॻियां पंहिंजे घोड़े ते थो थिए ऐं ही ॿिए घोड़े ते चढ़ी पंहिंजी घरवारी बीबी हाजरा ऐं नंढड़ो जेको आहे इब्राहिम उहो इस्माइल आहे इब्राहिम पाण हज़रत इस्माइल ऐं बीबी हाजरा ऐं ही पाण पोइ ही निकिरनि था। मके जा जेके जबल आहिनि उहे कारा जबल आहिनि सफ़ा उनजे विच में चइनि जबलनि जे विच में हिकिड़ी जाइ ते बीबी खे ऐं नंढड़े खे छॾे करे ईअं नंढड़ो को मन ठाहे ॾियनि थो रहाइश लाइ पाण ही अॻिते थो वधे त बीबी हाजरा पोयां पोयां थी अचे ऐं इहो ॿुधायो थो वञे त तक़रीबन 3 किलोमीटर ताईं पंधु करे अचेसि थी ऐं इहो पुछेसि थी त तव्हां असांखे हिते छो था छॾे वञो पर उनजो को जवाबु मुस्बत नथो ॾे या ॿुधाए नथो हज़रत इब्राहिम त पोइ हू इहो सम्झे थी या हुनजे ज़हन में इहो अचे थो त हीउ ख़ुदा जो नबी आहे इन में को न को मंतक हूंदो ज़रूरु। पोइ पुछे थी त छा इहो ख़ुदा जे तरफ़ां इहा ॻाल्हि आहे या ख़ुदा तव्हांखे चयो आहे या अलाह जे तरफ़ां का आज़माइश आहे त नबी जेको हुयो हज़रत इब्राहिम उहो हा में कंदो थो लोॾे त हा ईअं ई आहे। त पोइ हिन चए थी पोइ त ठीकु आहे हीअ मोटी थी अचे ऐं उते जिथे रहाइश आहे जिते नंढड़ो को झूपड़ी वग़ैरह ठाहे ॾिनी अथई या जिथे कुझु उते रही थी पई। हाणे हिन वटि थोरो सर्वाइव जे लाइ पाणी आहे जेको ही करे थी। पोइ ही जेको असां हज कंदा आहियूं ऐं सफ़ा मरवो वग़ैरह कंदा आहियूं उहे चकर पोइ उन खां पोइ था थियनि त हू जेको हज़रत इस्माइल आहे उहो नंढड़ो आहे ऐं पाणी कोन्हे को पोइ पाणी जे लाइ बीबी ऐं 2 जबल आहिनि सफ़ा ऐं मरवा उन जे विच में सफ़र थी करे बार-बार सफ़ा ऐं मरवा हाणे केॾीमहिल सफ़ा ते थी चढ़े केॾीमहिल मरवा ते थी चढ़े हू पाणी जे लाइ मुसलसल 7 चकर हणण खां पोइ हू बेहोश थी वञे ऐं बेहोश थियण खां पोइ जॾहिं थोरो होश में थी अचे त ॾिसे थी त थोरो पाणी जा हुनजे पेरनि जा आवाज़ था अचनि पोइ अचे हू जॾहिं ज़मज़म हुनखे करे थी या रोके थी हुनखे ज़मज़म जेको वर्ड आहे उनजी शायदि जेकी प्रॉपर मीनिंग ई आहे त हाणे बीही वञ हाणे रुकी वञ हाणे कुझु अहिड़ो आहे जंहिंजे करे उहो आलिम ॿुधाइनि था त जेकॾहिं शायदि ईअं ज़मज़म न चवे त ही सॼे अरब खे ॿोड़े छॾे एॾो पाणी हा त पोइ उहो पाणी ओतिरो रुकिजी वियो ऐं अॼु बि असां सभु मुस्लमान उन अक़ीदे मुताबिक़ उते असां पाणी पीअंदा आहियूं उते असां वेंदा अॼु बि आबे ज़मज़म खे असां प्रीशियस सम्झंदा आहियूं जो सऊदी अरब खां हिते ताईं गिफ्ट्स में असांखे पाणी ईंदो आहे उन टाइम जो पाणी जेको मिठो सुठो ऐं साफ़ पाणी अचे थो ऐं उन स्पीड सां हले थो पियो नॉन स्टॉप। हाणे इहो जेको पाणी वारो किस्सो आहे या असांजो जेको हज वारो किस्सो आहे या उमिरे वारो किस्सो आहे इहो त एसी ताईं ख़तम थो थिए। उन खां पोइ जेको मेन उज़हा वारी ॻाल्हि आहे त थिए ईअं थो त पोइ जेको हज़रत इब्राहिम आहे उनखे ख़ुदा जे तरफ़ां ख्वाब था अचनि ऐं नबी जा ख्वाब जेके हूंदा आहिनि उहे सचा हूंदा आहिनि त पोइ ख्वाब इहो थो अचे त तव्हां पंहिंजी का प्यारी शइ क़ुर्बान करियो ख़ुदा जी राह मतिलबु अलाह पाक जे तरफ़ खां इहो थो अचे त मैसेज थो अचे कोई बि ऐं ईअं नथो अचे त प्रॉपर तव्हां छा करियो पर इहो थो अचे त तव्हांजी जेकी प्यारे में प्यारी शइ आहे उहा क़ुर्बान कयो त पहिरियां हज़रत इब्राहिम छा थो करे त कोई पंहिंजो जानवर माना का बकरी आहे का रिढ आहे या का जेके बि आहिनि जानवर उहो कोई त उन खां पोइ वरी महांगो
माना गऊं आहे ठगी आहे को गाबो आहे डांद आहे उहो कोहे थो उन खां पोइ उठ थो कोहे तॾहिं बि उहो ख़्वाबु ईंदो थो रहे अञा त पोइ हुनजो ध्यानु वञे थो त शायदि ही मूंखे मुंहिंजे पुट जे लाइ पुट इस्माइल जे लाइ इहा ॻाल्हि आहे ऐं ख़ुदा जो जेको नियापो अचे थो पोइ ही जिथे छॾे आयो हो उते अचे थो ऐं साल खां पोइ वरी बि चकर हणंदो आहे उते ॾिसंदो आहे त ख़ुदा जी कुदरत सां उते पाणी बि हूंदो आहे उते आबादी बि थी वेंदी आहे ऐं ही ठीकु ठाक हूंदा आहिनि ॿई पोइ जॾहिं ही उते वञे थो त पोइ पुट खे तयारु करे ज़ाल खे चए थो त तव्हां मूंखे ही तयारु करे ॾियो ऐं पोइ आलम ॿुधाइनि था त हाणे जिथे शैतान खे पथरियूं हणंदा आहिनि ऐं ॿियो या टियों जेको तबिको आहे उन जाइ ते वठी थो वञे पोइ इस्माइल खे ॿुधाए थो हज़रत इब्राहिम त मां तव्हांखे क़ुर्बान करण थो वञा ऐं तव्हां ऐं अलाह जो इहो हुकुम आहे त उहो बि इहो थो चए त जेकॾहिं अलाह जो हुकुम आहे छो जो औलाद जॾहिं बि चवंदा आहिनि घुरिजे न त उहा ख़ुदा खां अहिड़ी घुरिजे त उहा साले हुजे उहा तव्हांजो चवण वठंदी हुजे उहा तव्हांजे चवण में हुजे ऐं सोसाइटी लाइ बि कारगर हुजे त पोइ हू चए थो ठीकु आहे बाबा भली मूंखे पर ईअं न थिए जो तव्हांखे तकलीफ़ थिए तव्हांजी छुरी न हले तव्हांखे ईअं थिए थो हिकिड़ो ई मां तव्हांजो पुटु आहियां एतिरे टाइम खां हाणे छो जो हिते ॿुधाइनि था त हज़रत इब्राहिम जी उमिरि तक़रीबन 95 साल थी वञे 95 साल जो कुराड़ो आहे ऐं उनजो हिकिड़ो सहारो पुटु आहे ऐं उन पुट खे क़ुर्बान करणु माना इहो जेको सॼो तसवर आहे इहो त ॿुधाए त क़ुर्बानी केॾी अहम आहे जो ख़ुदा जो जॾहिं हुकुम थो थिए त उहो 95 साल जो कुराड़ो माण्हू जंहिंजो सहारो हिकिड़ो ई पुटु आहे ऐं इंतिहाई प्यारो आहे जेको 85 साल खां पोइ थो ॼमे जॾहिं उमिरि तक़रीबन 85 साल आहे तॾहिं तो इब्राहिम पैदा थिए इस्माइल पैदा थिए हाणे उहो इस्माइल खे कोहण जे लाइ त ख़ुदा जो हुकुम जेको आहे उहो सभिनी शयुनि खां भारी आहे ऐं जॾहिं ख़ुदा जो हुकुम थो अचे त अहिड़ी प्यारी शइ खे बि हू क़ुर्बान करे थो छॾे ऐं पोइ जन्नत मां हू घटो अची थो वञे ऐं पोइ वरी हू घटे खे थो कोहे पोइ उन खां पोइ इहा साॻी रवायत असां मुस्लमाननि में कंटिन्यू हले थी पई माना उन टाइम जेॾी महिल हज़रत इब्राहिम खे हज़रत इस्माइल खे हेठि रखे ऐं उनखे कोहण जी कोशिश थो करे हज़रत इब्राहिम त उन टाइम उनजे हेठां घटो अची थो वञे ऐं उहो कुइजी थो वञे जॾहिं अखियूं को छो जो पंहिंजी पटी सां अखियूं ॿधे थो उन टाइम बिल्कुलु ईअं आहे पुट बि ईअं थो चएसि त तव्हां पंहिंजूं अखियूं ॿधो ऐं मुंहिंजो मुंहुं बि हेठि करायो ऐं क्यारीअ खां पोयां कोहो त जीअं तव्हांखे तकलीफ़ न पहुचे या तव्हां ॾिसी न सघो मुंहिंजो फेस जॾहिं कोहण खां ताईं हुनखे ख़बर नथी पए त छा आहे जॾहिं मुकमल कुई थो वञे ऐं पोइ जॾहिं अखियूं थो खोले त पुटु हुनजो ठीकु ठाक बीठो आहे ऐं खिले थो बीठो ऐं हुनजे ॾाढो घटो अची थो वञे ख़ुदा जो हुकुम बि अची थो वञे त इहो सभु कुझु मुंहिंजी मर्ज़ी सां थियो आहे मां तव्हांखे मुस्लमान तव्हांजे लाइ इहा आज़माइश हुई ऐं मां तंहिंजे करे इहो सभु कुझु कयो आहे ऐं उहो पोइ रवायत असां दोहिराईंदे असां ते इहो हाणे फ़र्ज़ थी वियो आहे त असां हर साल इन ई साॻे टाइम ते हज जे टाइम ते हज बि करियूं था ऐं इहो जेको सफ़ा मरवो आहे उहो बि करियूं था ऐं क़ुर्बानी बि करियूं था ओके दिस इज बेसिकली द पॉइंट ऐं हज़रत इब्राहिम जो पुटु जेको हज़रत इस्माइल आहे he is also a prophet from God उहो बि नबी थींदो आहे ऐं हिस्ट्री में शायदि असांजो जेको नबी आहे उहो बि उनजी आलम आहे उनजे आख़िरी नबी जेको आहे ऐं इहो आहे त हिस्ट्री में इहे ॿई नबीन जेके पीउ पुट आहिनि न शायदि मे बि ॿिया बि हुजनि छो जो असां इहा तारीख़ न पढ़ी आहे सही छो जो जेको हज़रत यूसुफ हो हाणे हज़रत यूसुफ बि नबी हो वरी हज़रत यूसुफ जो जेको पीउ हो जेको फिल्म में बि ॾसींदा आहिनि त उनजो पीउ बि नबी हो अच्छा उहो बि नबी हो हा त ईअं थियो आहे त पीउ पुट बि नबी थिया आहिनि ही बि जीअं पर असांजो आख़िरी नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां पोइ उहो उनजी आलम आहे उहो उनजी आलम आहे Okay, that this was the basic history जन माण्हुनि खे न हुई ख़बर त मां उन्हनि जे लाइ ही ब्रीफ हिस्ट्री बाबा खां चई करे तव्हांखे ॿुधाई आहे त कुझु अहिड़ा माण्हू हूंदा असांजा मुस्लिम्स बि जन खे शायदि प्रॉपर हिस्ट्री जी न हूंदी ख़बर ऐं कुझु असांजा हिंदू भाइरनि या नॉन मुस्लिम जेके बि आहिनि उन्हनि खे त बेसिकली ख़बर ई न हूंदी त इहा क़ुर्बानी छो थींदी आहे या हज असां ते कीअं फ़र्ज़ु थियो या क़ुर्बानी असां ते कीअं फ़र्ज़ु थी ऐं क़ुर्बानी असां छो कंदा आहियूं घणा माण्हू इन शइ खे ॾाढो ग़लति तरीक़े सां वठनि बि था त तव्हां जेको आहे उहो ईअं क़ुर्बानियूं कयो था पर इहा असांजे इस्लाम में आहे अलाह पाक जे तरफ़ खां असांखे इहा शइ चयल आहे त इहो असां ते फ़र्ज़ु आहे करणी आहे असांखे जॾहिं नबी हिकिड़ो एॾो पंहिंजे प्यारे पुट खे क़ुर्बान करे सघे थो त वाई नॉट अस दिस इज द बेसिक पॉइंट गाइस ओके त ॿियो कुझु ईद मुबारक
ओके गाइस, तो ये वाला व्लॉग हम यहीं तक रखते हैं और मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में। बाकी ईद हो गई है हमारी और बहुत अच्छी गुजरी ईद घर में घर वालों के साथ। सारा दिन मैंने गोश्त खाया, कल भी मैंने सारा दिन गोश्त खाया, आज भी मैंने सारा दिन, बिकॉज दिस इज द सेकंड डे ऑफ ईद। तो उथ गोश्त वे गोश्त बस सुम गोश्त माना सुबुह मंझंदि शाम गोश्त ही गोश्त आहे। ऐं उन सां गॾु मामी खे लस्सी बि चवां थी त मुंहिंजी लस्सी बि ठाहे थी, त लस्सी ऐं गोश्त बेस्ट कॉम्बो। वेल मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में जो कि होगा इंटरेस्टिंग बहुत सारा। सो डू सब्सक्राइब माई चैनल। अल्लाह हाफिज। जरूर सब्सक्राइब करना गाइस, ठीक है? नहीं तो फिर मैं नाराज हो जाऊंगी, फिर मैं व्लॉग बनाना छोड़ दूंगी। अगर मैं नाराज हो गई तुम लोगों को व्लॉग्स देखने को नहीं मिलेंगे, इसीलिए मेरे को सब्सक्राइब जरूर करो। बाय।